बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व अम्मल इस्तिफ़हाम फ़हुव तलबुल इल्मि बिशैइन व अदवातुहु अल हम्ज़तु व हल व मा व मन व मता व अय्यान व कैफ़ व ऐन व अन्ना व कम व अय्य। फ़ल हम्ज़तु लितलबित तसव्वुरि अवित तस्दीक़ि व तसव्वुरु हुवा इदराकुल मुफ़रदि का क़ौलिक अलियुन मुसाफ़िरुन अम ख़ालिदुन तअतक़िदु अन्ना सफ़र हसल मिन अहदिहिमा वलाकिन तत्लुबु तअयीनहु वलिज़ा युजाबु बित्तअयीन फ़युक़ालु अलियुन मसलन व तस्दीक़ु हुवा इदराकुन निस्बति नहवु असाफ़र अलियुन तस्तफ़हमु अन हुसूल सफ़र व अदमिही वलिज़ा युजाबु बिनअम औला। इंशा जो बहस हली रहियो आहे। असां पढ़ियासीं त इंशा जा ॿ क़िस्म आहिनि, इंशा तलबी, इंशा ग़ैर तलबी। पोइ असां पढ़ियोसीं त इंशा तलबी जेको आहे उहो 5 शयुनि सां हासिलु थींदो आहे, अमर सां, नहीअ सां ई। अमर नही उन सां पढ़ियासीं पुठियां। इस्तफ़हाम अॼु टियों जेको हुनजो हुसूल जो तरीक़ो आहे इस्तफ़हाम। इस्तफ़हाम सां इंशा तलबी हासिलु थींदो आहे। अॼोके सबक़ में असां इंशा जो तफ़सीली बहस पढ़ंदासीं। पोइ इंशा जा कहिड़ा कहिड़ा कलमा आहिनि, हर हिकु कलमे जो तफ़सील सां ज़िक्र ईंदो त उहो कलमो कीअं इस्तेमालु थींदो आहे, कहिड़नि कहिड़नि मानाउनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि त इस्तफ़हाम। इस्तिफ़हाम छाखे चइबो आहे? इस्तिफ़हाम इहो बाबे इस्तिफ़आल जो सीगो आहे। बाबे इस्तिफ़आल में तलब वारी माना हूंदी आहे। इन जो मादो फ़हम आहे, यानी फ़हम तलब करणु। फ़हम माना सोच, इल्मु, मालूमात तलब करणु। इस्तिफ़हाम सवाल करणु। सवाल छो कयो वेंदो आहे? कंहिं शइ जी मालूमात तलब करण जे लाइ। त हीअ जेके इस्तिफ़हाम वारा जेकी बि कलमा आहिनि उहे छो ईंदा आहिनि? उन जे लाइ ईंदा आहिनि त इन्हनि कलमनि जे ज़रिए का मालूमात, को इल्मु तलब कयो वेंदो आहे, को सवाल कयो वेंदो आहे, का मालूमात तलब कई वेंदी आहे। उन जे करे इनखे इस्तिफ़हाम चइबो आहे। इन इस्तिफ़हाम जो ॿियो नालो इस्तख़बार बि आहे, माना ख़बर तलब करणु या इस्तिफ़हाम फ़हम तलब करणु। इन जे दरमियान कुझु उलमान फ़र्क़ु बि बयानु कयो आहे। इस्तिफ़हाम चइबो आहे पहिरियों दफ़ो, अगरि पहिरें दफ़े का मालूमात हासिलु करणी आहे त उनखे इस्तिफ़हाम चइबो आहे। अगरि जेकॾहिं ॿिए दफ़े या टें दफ़े वरी माण्हू साॻी मालूमात हासिलु करे त उनखे इस्तख़बार चइबो आहे। त हीअ इस्तिफ़हाम जी माना छा थी? माना इल्मु तलब करणु, मालूमात वठणु, मालूमात हासिलु करणु। सवाल कयो वेंदो आहे न त उन सां मालूमात हासिलु कई वेंदी आहे। मसलन मा इस्मुक, इस्तिफ़हाम आहे न, मा इस्मुक, तुंहिंजो नालो छा आहे? त माना मालूमात हासिलु थो करणु चाहे, उन खां नालो पुछणु थो चाहे। त हाणे इस्तिफ़हाम कहिड़नि कहिड़नि कलमनि सां हासिलु थींदो आहे उहे मुसनिफ़ ॿुधाया आहिनि 11 कलमा। पहिरियों हमज़ा, हल, मा, मन, मता, अय्यान, कैफ़, ऐन, अन्ना, कम ऐं अय। इहे 11 कलमा आहिनि। इन्हनि सां इस्तिफ़हाम हासिलु थींदो आहे। उन में पहिरियों जेको कलमो आहे हमज़ा। अलिफ़ ते जॾहिं एराब अचे त उहो हमज़ा थी वेंदो आहे। हमज़ा इहो छाजे लाइ ईंदो आहे? जो हमज़ा 2 शयुनि जे लाइ ईंदो आहे। तवजो हेॾां कयो। लितलब तसव्वुर व तस्दीक़। हमज़ा छाजे लाइ ईंदो आहे? तसव्वुर ऐं तस्दीक़ जे तलब जे लाइ। तसव्वुर ऐं तस्दीक़ जी तारीफ़ मुसनिफ़ पाण ई कंदो, तारीफ़ करे थो। तसव्वुर छा आहे? तसव्वुर यानी ख़याल। मतिलबु साहिल जे ज़हन में हिकिड़ो ख़याल आहे, हिकिड़ी सोच आहे
लेकिन उन जे बारे में वरी पोइ कंफर्म करणु थो चाहे, पकी ॻाल्हि करणु थो चाहे त इहो वाक़ई आहे या न। पोइ असां इहा ॻाल्हि बि पुठियां पढ़ी आयासीं त जुमिले जा 2 हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो मुस्नद, ॿियो मुस्नद इलैह। त कॾहिं तसवर ऐं तस्दीक मुस्नद सां थींदी आहे, कॾहिं मुस्नद इलैह सां थींदी आहे। त तसवुर जी तारीफ़ छा पढ़ीसीं असां, त हिकिड़ो ख़्याल हुजे, तसवुर हुजे, उन में न ख़्याल हिकिड़ो बनाइणु। जीअं मसलन केरु शख़्स 2 शख़्स आहिनि, उहे नज़र अचनि था, हाणे बीठा आहिनि 2 शख़्स, पर हिकिड़ो परे खां नज़र अचनि था, त उनजे तसवुर में त इहा ॻाल्हि आहे न। लेकिन उहो इन ॻाल्हि खे वरी पूरी तरह सां मुतमिन थियणु थो चाहे इन मज़ा। पोइ मसलन इहो सुवालु करे त अकाम मुबीनुन अम हाफ़िज़ुन, छा मुबीन बीठो आहे या हाफ़िज़ बीठो आहे। बीठो त आहे, 2 शख़्स बीठा आहिनि, पर उन मां केरु बीठो त आहे, पर उन मां केरु बीठो आहे, हाफ़िज़ बीठो आहे या मुबीन बीठो आहे, उनखे नज़र त अची रहिया आहिनि। माण्हुनि जो तसवुर ख़्याल आहे, लेकिन उन में हू तस्दीक करणु चाहे थो, कंफर्म करणु चाहे थो। मिसाल जीअं मुसनफ़ हिकिड़ो ॾिनो आहे, अलीयुन मुसाफ़िरुन अम ख़ालिदुन, माना हुनजे साइल जे ज़हन में इहो आहे त इन ॿिन्हिनि मज़ा को हिकिड़ो मुसाफ़िर आहे, को न को सफ़र ते ज़रूरु वियो आहे, पर इहा ख़बर न आहे त अली वियो आहे या ख़ालिद वियो आहे। त उहो सुवालु करणु थो चाहे त अली मुसाफ़िर आहे या ख़ालिद मुसाफ़िर आहे। त पोइ हाणे इहो जेको न इन इहो तसवुर मंझि यानी कि 2 मुस्नद इलैह ज़िक्र कया वञनि था, त उन मज़ा कंहिं हिक जी तअयीन ज़रूरी आहे, कंहिं हिक खे मुअय्यन करणु ज़रूरी आहे। इन जवाबु ॾिनो वेंदो त माना साइल जेकी 2 मुस्नद इलैह ज़िक्र कया आहिनि, त जवाबु ॾींदड़ उन्हनि ॿिन्हिनि मज़ा कंहिं हिक खे मुअय्यन कंदो। मसलन चवंदो त अलीयुन, अली मुसाफ़िर आहे, उते नअम या ला सां जवाबु न ॾींदो, नअम। मसलन हो चवे अली सफ़र ते वियो आहे या ख़ालिद, हो चए हाओ नाम, त इहो जवाबु ठहियो न, ठहियो न। त उते जिथे मुस्नद इलैह जे ज़रिए, तसवुर में जिथे मुस्नद इलैह जे ज़रिए सवालु कयो थो वञे, त उते तअयीन ज़रूरी आहे, बग़ैर तअयीन जे जवाबु मुकमिल न थींदो। पर जेकॾहिं सवालु कयो थो वञे मुस्नद जे ज़रिए, मिसाल साफ़र अलीयुन, जिथे मुसनद इलैह हिकु मुसनद आहे, ॿियो मुसनद इलैह, मुसनद इलैह हिकु ई आहे। पुठे मिसाल में मुसनद इलैह 2 हुया, त उन मां हिक जी तअयीन ज़रूरी आहे। हिन में साफ़र अलीयुन, छा अली सफ़र कयो आहे, हिते हिकु ई मुसनद इलैह आहे, इनखे मुअय्यन करण जी ज़रूरत आहे न आहे न। मुअय्यन उते कबो जिथे मुरकब हुजे, त पोइ मुफ़रद कंहिं हिक खे मुअय्यन कयो वेंदो, पर हिते हिकु मुसनद आहे, ॿियो मुसनद इलैह आहे, त इते नअम या ला सां जवाबु ॾियण सां उनजो जवाबु मुकमिल थी वेंदो। मसलन को शख़्स चए थो साफ़र अलीयुन, जवाबु ॾिए थो नअम हाओ, त हाणे इहो जवाबु हुनजो दुरुस्त आहे हिते मुस्नद में। लेकिन पोइ हिते 2 मुस्नद इलैह हुया, त उन में तअयीन जे लाइ हिकिड़े खे ज़िक्र करणु ज़रूरी आहे। तर्जुमो कयो। व अमल इस्तिफ़हाम, पर इस्तिफ़हाम फहुवा तलबुल इल्म बिशैइन, इहा तारीफ़ करे रहियो आहे, उहा आहे तलब करणु इल्म जो, बिशैइन कंहिं शइ जे ज़रिए सां, व अदवातहू, ऐं उन जा अदवात यानी उन जा कलमा, कहिड़ा उहे कलमा आहिनि जंहिंजे ज़रिए इस्तिफ़हाम थींदो आहे। उहे आहिनि हमज़ा, हल, मा, मन, मता, अयान, कैफ़, ऐन, अन्ना, कम ऐं अय। उन में जा पहिरियों जेको आहे हमज़ा, उहो छाजे लाइ ईंदो आहे, ले तलब तसव्वुर अव तस्दीक, इहो वास्ते तलब करणु तसव्वुर जे या तस्दीक जे, तसव्वुर या तस्दीक तलब करण जे लाइ हमज़ा ईंदो आहे। हाणे उन मां हर हिक जी वज़ाहत मुसनिफ़ पाण ई कंदो। तसव्वुर छा आहे, हुआ इदराकुल मुफ़रद, उहो इदराक करणु मुफ़रद जो, माना मुरकब ज़िक्र थियल हुजनि, कलमे में 2 मुस्नद इलैह ज़िक्र थियल हुजनि या 2 मुस्नद ज़िक्र थियल हुजनि, उन्हनि मज़ा कंहिं हिक खे जो इदराक करणु, कंहिं हिक खे मुअय्यन करणु। ठीकु आहे, इनखे छा चइबो आहे,
तसव्वुर मिसाल जीअं तुंहिंजो इहो कौल त अलीयुन मुसाफ़िरुन अम ख़ालिदुन, अली मुसाफ़िर आहे या ख़ालिद। त हिते मुसनद इलैहि ॿ आहिनि, हिकिड़ो अली बि मुसनद इलैहि आहे, ख़ालिद बि। हाणे जॾहिं ॿ मुसनद इलैहि आया त कंहिं हिक खे मुअय्यन करणु ज़रूरी आहे। तअतक़िदु इहो तूं एतिक़ाद रखीं थो त अन सफ़र हसल मिन अहदिहिमा, त सफ़र हासिल थियो आहे इन ॿिन्हिनि में जा कंहिं हिक खां, माना इन ॿिन्ही में जा को हिकु सफ़र ते ज़रूरु वियो आहे, पर इहा ख़बर नाहे त केरु वियो आहे। ॿ मुसनद इलैहि ज़िक्र थिया आहिनि, उनजे करे कंहिं हिक जी तअयीन ज़रूरी आहे। वलाकिन ततलुब तअयीनहु, लेकिन तूं तलब थो करीं उनजे तअयीन खे। वलिज़ा ऐं उन जे करे युजाब बितअयीन, जवाबु ॾिनो वेंदो तअयीन सां। अम या नाम या ला सां जवाबु न ॾिनो वेंदो, पर तअयीन करे जवाबु ॾिनो वेंदो, जेके ॿ मुसनद इलैहि ज़िक्र थिया आहिनि। फ़युकाल पोइ चयो वेंदो अलीयुन मसलन, अली सफ़र ते वियो आहे। अलीयुन चई त उहो सम्झी वियो त माना सफ़र ते अली वियो आहे, ख़ालिद पंहिंजे घर वेठो आहे। इहो थियो तसव्वुर जी तारीफ़। ऐं तस्दीक़ छा आहे? हुआ इदराकुन निस्बत, उहो इदराक करणु निस्बत जो, यानी कि मुसनद जो। मिसाल जीअं साफ़र अलीयुन, छा अली सफ़र कयो आहे, त हाणे हिते निस्बत जो इदराक करणु आहे। निस्बत कहिड़ी आहे? सफ़र वारी। त माना छा अली सफ़र ते वियो आहे या नाहे वियो। त इन जॻह ते चए थो तुस्तफ़हम, सम्झो वेंदो आहे अन हुसूल सफ़र, वास्ते हासिल थियणु सफ़र खां, व अदम ही ऐं उनजे न हुजण खां। माना हिते फ़हम तलब छा थो कयो वञे त उहो सफ़र ते वियो आहे या न, तलब थो कयो वञे फ़हम खे। अन हुसूल सफ़र तुस्तफ़हम, फ़हम तलब कयो थो वञे अन हुसूल सफ़र, सफ़र जे हासिल थियण खां, व अदम ही ऐं उनजे न हुजण खां। मतिलबु इहो तो सवाल साइल जो मक़सदु इहो आहे त उहो सफ़र ते वियो आहे या नाहे वियो। साफ़र अलीयुन जो मतिलबु इहो। वलिज़ा युजाब, उन जे करे जवाबु ॾिनो वेंदो नअम या ला सां। उन खां बाद में मुसनिफ़ फरमायो वल मसऊल अनहु फि तसव्वुर मा यलल हमज़तु व यकून लहू मआदिलुन युज़कर बअद अम व तुसम्मा मुत्तसिलतुन। हमज़ा खे ज़िक्र कयो वेंदो, तवजो हेॾा, हमज़ा खे ज़िक्र कयो वेंदो, पोइ हमज़ा सां गॾु मुत्तसिल जेको लफ़्ज़ हूंदो न, उहो मसऊल अनहु हूंदो। हमज़ा हूंदो हमज़ा इस्तफ़हाम, माना इन जे ज़रिए कयो वेंदो सुवाल। मसऊल अनहु माना जंहिं जे मुतअलिक़ सुवाल थो कयो वञे। इहा कीअं ख़बर पवे त हिन जुमिले में मसऊल अनहु कहिड़ो आहे, कंहिं जे मुतअलिक़ सुवाल कयो थो वञे। त उन जे सुञाणप जो आसान तरीक़ो इहो आहे त हमज़े खां बाद में मुत्तसिल जेको बि लफ़्ज़ हूंदो उहो मसऊल अनहु हूंदो। ऐं उन खां बाद में वरी अम ज़िक्र कयो वेंदो, ऐं अम खां बाद में बि वरी हिकिड़ो लफ़्ज़ ज़िक्र कयो वेंदो। त अम खां बाद वारो जेको लफ़्ज़ हूंदो न, उहो मसऊल अनहु जो मुख़ालिफ़ हूंदो। ऐं इन खे अम खे चयो वेंदो आहे अम मुत्तसिल। टे शयूं थियूं, तवजो हेॾा। हमज़ा इस्तफ़हाम खां मुत्तसिल बाद में जेको लफ़्ज़ हूंदो उहो मसऊल अनहु हूंदो, ऐं उन जुमिले में अम ज़िक्र कई वेंदी, उहा अम मुत्तसिल हूंदी। ऐं अम खां बाद में जेको लफ़्ज़ हूंदो उहो मसऊल अनहु जो मुख़ालिफ़ हूंदो। मिसाल ॾिसो, मुसनद इलैहि जो मिसाल ॾिनो अथई, अंत फ़अल्त हाज़ा, अंत फ़अल्त हाज़ा अम यूसुफ़। हाणे इन मिसाल में इहो हमज़ा इस्तिफ़हाम आहे, अंत इहो मुसनद इलैहि आहे, ऐं मसऊल अनहु अंत आहे, छो त इहो हमज़ा खां बाद में आहे। छा इहो तो कयो आहे इहो या यूसुफ़ कयो आहे, माना इहो कमु तो कयो आहे या
इहो मुस्नद इलह जे ज़रिए सुवालु कयो वियो आहे। माना इहा ख़बर आहे त इहो कमु तो या यूसुफ मञा कंहिं हिकु ज़रूरु कयो आहे। त हाणे हिते तायीन ज़रूरी आहे न, ॿ मुस्नद इलह ज़िक्र कया विया। अंत फअल्त हाज़ा अम यूसुफ, इहो मुस्नद इलह जो मिसाल। हिकिड़ो अंत मुस्नद इलह आहे ऐं ॿियो वरी चई न त अम खां बाद में जेको लफ़्ज़ हूंदो उहो मुस्नद इलह जो उहो मसऊल अन जो मुखालिफ़ हूंदो। त अम खां बाद में कहिड़ो लफ़्ज़ आहे? यूसुफ। त यूसुफ जेको आहे इहो अंत, इहो मसऊल अन जो मुखालिफ़ आहे, यानी तो कयो आहे या यूसुफ इहो कमु कयो आहे, तुंहिंजो मुखालिफ़ थी वियो न। त माना हिते मसऊल अन अंत बि आहे ऐं यूसुफ बि आहे, मुस्नद इलह अंत बि आहे ऐं यूसुफ बि आहे। त अंत जेको थींदो उहो मसऊल अन थींदो, अम जेको हूंदो उनखे मुतसिला चइबो ऐं यूसुफ खे छा चइबो? मुखालिफ़ मसऊल अन। ठीकु आहे। तर्जुमो कयो। वल मसऊल अन फि तसव्वुर, मसऊल अन जेको आहे उहो तसव्वुर में मा यला हमज़त जेको मिलियल हुजे हमज़ा सां, व यकून लहू मआदिल ऐं हूंदो उनजो मआदिल, मआदिल माना मुखालिफ़ उनजो हूंदो। युज़कर बाद अम जेको ज़िक्र कयो वेंदो अम खां बाद में, व तुसम्मा मुत्तसिलतुन ऐं नालो रखियो वेंदो कंहिंजो? अम जो, अम मुत्तसिला। फ़तक़ूल फ़िल इस्तिफ़ाम, पोइ चवंदे तूं इस्तिफ़ाम में अनिल मुस्नद इलह, मुस्नद इलह जे मिसाल में, अंत फ़अल्त हाज़ा अम यूसुफ, छा इहो तो कयो आहे या यूसुफ। हिते सम्झ में हिते मसऊल अन केरु आहे? अंत आहे। छो? शाबाश। ऐं इन जो मुखालिफ़ केरु आहे? यूसुफ। छो त उहो अम खां बाद, ऐं अम खे छा चवंदासीं असां? शाबाश। व अन मुस्नद, ऐं ॿियो मिसाल मुस्नद जो मिसाल, राग़िबुन अंत अनिल अम्र अम राग़िबुन फ़ीही। ॾिसो राग़िबुन, इन जो तर्जुमो ॾिसो, छा रुग़बत रखंदड़ आहीं तूं, राग़िबुन छा मुंहुं मोड़ींदड़ आहीं तूं, अनिल अम्र इन कम खां, अम राग़िबुन फ़ीह या रुग़बत रखंदड़ आहीं तूं उन में। हाणे राग़िबुन खे जेकॾहिं अन जे ज़रिए इस्तेमालु कयो वञे त उते माना थींदी आहे मुंहुं मोड़ण वारी, ऐं जेकॾहिं फ़ीह जे ज़रिए इस्तेमालु कयो वञे त माना थींदो उन में दिलचस्पीअ वारी। त हिते अन जे ज़रिए बि इस्तेमालु कयो आहे, फ़ीह जे ज़रिए बि। त इन जुमिले जी माना छा थींदी? राग़िबुन अंत अनिल अम्र, छा तूं मुंहुं मोड़ींदड़ आहीं, छा मुंहुं मोड़ींदड़ आहीं, अंत तूं, अनिल अम्र इन कम खां, अम राग़िबुन फ़ी या तूं दिलचस्पी वठंदड़ आहीं इन में। मतिलबु त माना हीउ जेको कमु आहे इन खां तूं मुंहुं मोड़ींदड़ आहीं या तूं इन में दिलचस्पी रखंदड़ आहीं। त हिते ॿ मुस्नद ज़िक्र थिया आहिनि। मुस्नद इलह त हिकिड़ो ई आहे न, अंत। ठीकु आहे। इहो मुस्नद जो मिसाल आहे। हिते मुस्नद ॿ ज़िक्र थिया आहिनि। कहिड़ो? राग़िबुन अनिल अम्र या अम राग़िबुन फ़ीह। त हिते ॿ मुस्नद ज़िक्र थिया आहिनि। व अनिल मफ़ऊल, ऐं कॾहिं वरी मफ़ऊल जे ज़रिए बि कयो वेंदो आहे, माना ॿ मफ़ऊल ज़िक्र थिया आहिनि। मिसाल थी आहे न, हिकिड़ो मिसाल थी हुन में ॿ मुस्नद इलह ज़िक्र थिया, ॿियो मिसाल थियो हुन में ॿ मुस्नद ज़िक्र थिया। हाणे वरी मिसाल जे थो जंहिंमें ॿ मफ़ऊल ज़िक्र थींदा। ठीकु आहे। त उसूल साॻियो ई, हमज़ा खां बाद में जेको ईंदो उहो मसऊल अन हूंदो, अम जेका हूंदी उहा मुत्तसिला हूंदी, अम खां जेको बाद में हूंदो उहो मसऊल अन जो मुआदिल हूंदो। मफ़ऊल जो मिसाल, इया तक़सुद अम ख़ालिदन। हिते ॿ मफ़ऊल ज़िक्र थिया आहिनि। हिकिड़ो इया, इहो तक़सुद फ़इल जो मफ़ऊल आहे। ठीकु आहे। हिकिड़ो इया, ॿियो वरी अम खां बाद में जेको ख़ालिदन ज़िक्र आहे इहो मफ़ऊल आहे। इया तक़सुद अम ख़ालिदन, छा मुंहिंजो इरादो थो करीं तूं या ख़ालिद जो, माना तूं मुंहिंजो इरादो करीं थो या ख़ालिद जो। त हिते हमज़ा इस्तफ़ाम आहे, इन जो मसऊल अन केरु आहे? इया। शाबाश। छो त उहो ऐं अम खे छा चवंदासीं? अम। ऐं ख़ालिदन छा आहे? इहो
शाबाश। वानिल हाल ऐं कॾहिं कॾहिं वरी हाल जे ज़रिए बि थींदो आहे इस्तफ़ाम, माना ॿ हाल ज़िक्र कया वेंदा इस्तफ़ाम में। इस्तफ़ाम ईंदो हमज़ा, उन खां बाद में ॿ हाल ज़िक्र कया वेंदा। हमज़ा खां बाद में जेको हाल हूंदो उहो मसऊल अन हूंदो, अम खां जेको बाद में हूंदो उहो मसऊल अन जो मुआदिल हूंदो। मिसाल राकिबन जित अम माशियन, छा तूं आहीं सवारी जी हालत में या पैदल, त ॿ हाल ज़िक्र थिया, हिकिड़ो हालत सवारी, ॿियो हालत पैदल। त राकिबन छा आहे, इहो मसऊल अन आहे, ठीकु आहे। अम छा आहे, अम माशियन, इहो शाबाश। व अन ज़रफ़, ऐं कॾहिं ज़रफ़ जे ज़रिए बि सवाल कयो वेंदो आहे। ज़रफ़ यानी मफ़ऊल फ़ीह। मिसाल जीअं यौमल ख़मीस क़दिमत अम यौमल जुमअते, छा ख़मीस वारे ॾींहुं तूं आयो हुई या जुमे वारे ॾींहुं, ठीकु आहे। त हिते हमज़ा, हिते इस्तफ़ाम जो कहिड़ो लफ़्ज़ आहे, कलमो आहे ठीकु आहे। इस्तफ़ाम खां बाद में कहिड़ो लफ़्ज़ ज़िक्र थियल आहे, इहो छा आहे, शाबाश। अम खां बाद में कहिड़ो लफ़्ज़ ज़िक्र थियल आहे, इहो छा आहे, शाबाश। अम खे छा चवंदासीं, मुत्तसिल, शाबाश, सम्झ में अची वियो न। वहाकज़ा, ऐं अहिड़ी तरह सां वक़द ला युज़कर मआदिल, इहो त मिसाल उहे थी विया जंहिंमें हमज़ा इस्तफ़ाम खां बाद में मसऊल अन ज़िक्र कयो वञे ऐं अम खां बाद में मसऊल अन जो मुआदिल ज़िक्र कयो पियो वञे। पर हाणे चवे थो त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त सिर्फ़ु मसऊल अन ज़िक्र कयो वेंदो आहे, उन खां बाद में मुआदिल उन जो ज़िक्र न कयो वेंदो आहे। मिसाल इन जो जीअं अंत फ़अल्त हाज़ा, छा ही कमु तो कयो आहे। रागिबुन अंत अनिल अम्र, छा तूं रुगबत, छा तूं मुंहुं मोड़ींदड़ आहीं इन या कम खां, त हिते इन जो मुआदिल ज़िक्र न आहे न। इहा या तक़सुद राकिबन जित, सम्झ में अचे थो न। यौमल ख़मीस क़दिमत, त हिते अम ऐं अम खां बाद में जेको मुआदिल हुयो मसऊल अन जो, उहो ज़िक्र थियल इन सभिनी मिसालनि में न आहे। उन खां बाद में चई वल मसऊल अनु फ़ि तस्दीक़ निस्बत ला यकून लहा मुआदिल फ़इन जाअत अम बअदहा क़दरत मुनक़तिअतन। मसऊल अन जेको तस्दीक़ में हुजे, इहो हुयो उहो मसऊल अन जेको तसव्वुर में हुयो। हाणे ॿुधाए थो उहो मसऊल अन जेको तस्दीक़ में हुजे त उन जे लाइ मुआदिल ज़िक्र नाहे कयो वेंदो। तसव्वुर वारे जे लाइ मुआदिल ज़िक्र कयो वेंदो आहे, पर तस्दीक़ वारे जे लाइ मुआदिल ज़िक्र, उन जो मुख़ालिफ़ ज़िक्र नाहे कयो वेंदो। फ़इन जाअत अम, पोइ जेकॾहिं उन में अम अचे बि, बअदहा, उन जे बाद, यानी कि मसऊल अन तस्दीक़ में हुजे ऐं उन खां बाद में अम अचे बि, त पोइ क़दर त मुनक़तिअतुन, तूं उनखे बनाईंदे अम मुनक़तिआ व तकून बेमाना बल, इहा थी वेंदी बल जी माना में, अम जी माना में न रहंदी। अम लाकिन वारी माना में न रहंदी, पर बल वारी माना में रहंदी। माना पोइ त तसव्वुर त इहो थींदो ई कोन्हे, तस्दीक़ थी वेंदो। सम्झ में आयो।